अफ़सोस पंहिंजे नुमाइंदे मथां आहे जो हिते मुंतख़ब नुमाइंदा आहिनि। काफ़ी ॼणी असांजे मौजूदगी में उन सां राब्ता करण जी कोशिशि कई आहे, लेकिन उहे अञा तक हिते पुॻा न आहिनि। हिते हिन वक़्तु मेमनकोट जी आवाम एॾी परेशान थी आहे जो पंहिंजा ॿार बचा और मर्द समेत रोड ते अची बीह रहिया। रोड पूरो हिन वक़्तु मेमनकोट जो मेन चौक अलबी बिल्कुलु रोड चारों तरफ़ मेमनकोट जाम थी चुको आहे। अञा तक केर बि नुमाइंदो इन जी मालिकी कान कोन पुॻो आहे। और जहिड़े तरीक़े सां असांजी हमेशह हिकु कोशिशि रही आहे मलीर अंदरि माण्हुनि जी आवाज़ बनियूं और उन जी ॻाल्हि मथे ऐवानी तक पुॼायूं। असां इन खे हमेशह असांजे माण्हू खे इहा ॻाल्हि नसीहत कई आहे, हमेशह अहिड़ा नुमाइंदा मुंतख़ब करियो जो आवाम जा मसाइल हल करिन। हिन वक़्तु तक़रीबन 1 कलाक खां वधीक टाइम थी चुको आहे। पुलिस पंहिंजी नफ़री समेत हिते अञा हिफ़ाज़त लाइ मौजूदु आहे। अञा तक अहिड़ो को बि वाक़ियो पेश कोन आयो आहे, लेकिन रेगुलर और काफ़ी देर तक एहतजाज बरक़रार रहियो। थी सघे थो जानी नुक़सान भी थिए और इन वक़्तु जो आवाम अंदरि असू गुस्सो नज़र अचे पियो उहो यकीनन काफ़ी ख़राबु आहे। इन ना थिए उन घर तक पुॼी करे उन नुक़सान ॾीन। हिन खां अलावा आला क़यादत हिते मलीर जी जेका आला क़यादत MNA MPA हेड मिनिस्टर DC इन्हनि जे हवाले सां को राब्तो अञा ताईं न थियो आहे। ऐं त मुंहिंजी पाण गाॾी इन एहतजाज में